हिकिड़े ॻोठ जो तव्हांखे वाक़ियो थो ॿुधायां, गौर सां बि ॿुधिजो, पंहिंजे राय खां बि ज़रूरु आगाह कजो। अॼोको जेको ही वीडियो आहे उहो सूदखोर जे हवाले सां आहे त सूदखोर कीअं था पैसा कमाइनि ऐं कंहिंखे मजबूर ॾिसी उनखे कीअं पंहिंजी ॼार में फासाइनि था ऐं उन्हनि जो कर्ज़ सॼी ज़िंदगी लहंदो न आहे। हिकिड़ो कुराड़ो हुयो जेको ॻोठ जे ॿाहिरियां काफ़ी घाटा वण लॻल हूंदा, घाटी छांव हूंदी, उते पंहिंजे पुटनि खे चवंदो हो त मुंहिंजी सुबुह जो खट उते रखो। सॼो ॾींहुं उते वेठो हुको बि पीअंदो हुयो ऐं माण्हुनि सां अच वञ जे करे उन्हनि सां कचहरी बि थींदी हुई ऐं जिन्हनि खे बि का शइ ॻोठ में ज़रूरत हूंदी हुई त उहो उन खां अची पैसा वठंदा हुया। अगरि को ॿार बीमार थींदो हो त फ़ौरन हिन कुराड़े वटि ईंदा त असांखे पैसा ज़रूरत न ऐं हू फ़ौरन पैसा कढी ॾींदो हुयो। अगरि कंहिंजे पुट जी शादी हूंदी त बि उन खां पैसा वठंदा हुया, कंहिंजी धीअ जी शादी हूंदी उन खां पैसा वठंदा हुया, अगरि कंहिंजो घरु किरंदो हुयो त उन खां पैसा वठंदा हुया ऐं उहो तमामु जल्दी पैसा ॾेई छॾींदो हुयो। उहो पैसा सिर्फ़ु इन लाइ ॾींदो हुयो त उहो पंहिंजी मर्ज़ीअ जो सूद व्याज उन्हनि खां वठंदो हुयो ऐं उन्हनि जो व्याज कॾहिं खुटंदो न हुयो। इतफ़ाक़ सां अगरि कॾहिं बि बरसाति थी वेंदी त ॼण क़यामत अची वेंदी उन लाइ। फ़ौरन पंहिंजे नुंहरनि खे, पंहिंजे पुटनि खे सॾु कराईंदो हो त जल्दी कयो, मूंखे घर ताईं पहुचायो। उहो सिर्फ़ु इन लाइ चिड़ंदो हुयो त मतां मुंहिंजो जेको विहाणे जे हेठां जेको खाते जो बुक आहे मतां उहो आलो थी वञे, त मुंहिंजो हिसाब किताब सॼो उन में रखियलु। काफ़ी अरसो इहो हिन जो किरदारु इहो हलंदो रहियो। हिकिड़े ॾींहुं ॻोठ जो हिकिड़ो जेको मौलवी हुयो उहो बि उतां गुज़र थियो। उन अची हिनखे सलाम कयो, सलाम करे हिन वटि वेठो। हिनखे चई, कुराड़ा सॼो ॾींहुं हिन वण छांव में वेठो आहीं त अॼु जुमे जी निमाज़ पढ़ी आयो आहियां, तोखे त फ़ुर्सत आहे कोन जो जुमे जी निमाज़ थी अचे? उन चयो, हा मौलवी साहब, मूंखे टाइम कोन्हे, काफ़ी माण्हुनि खे पैसा ॾियणा हूंदा आहिनि, कंहिंजे खाते जो हिसाबु करिणो हूंदो आहे, कंहिंखां वठिणो हूंदो आहे, इन जे करे टाइम कोन्हे ऐं लिखणु पढ़णु बि ज़रूरी आहे। उन मौलवी हिन खे चयो त कुराड़ा इहो व्याज आहे ऐं व्याज हराम आहे। त उन तमामु किने अखियुनि सां उनखे मौलवी साहब ॾे ॾिठो। उन चयो, तूं पंहिंजो रस्तो पकड़, तूं मूंखे सबक़ु न सेखार। सुबुह खां वठी शाम ताईं माण्हुनि जी मां मदद कंदो आहियां ऐं अगरि मां उन खां मथिकी वठां त इहो मुंहिंजो हक़ु आहे, मुंहिंजो रोज़गारु आहे, व्याज छाजो आहे? बहरहाल मौलवी साहब बि उथियो हलियो वियो। ॿिए ॾींहं ते हिन जी नुंहुं मानी खणी आई हिन लाइ। कुराड़े खे अची पंहिंजी नुंहुं ॿुधायो त ॻोठ जो जेको मौलवी साहब आहे उनजी घरवारी आई आहे, चई त असांजी न्याणी जी शादी आहे, असांखे कुझु पैसा खपनि। रमज़ान शरीफ़ मथियो आहे, रमज़ान शरीफ़ खां पोइ मुंहिंजी न्याणी जी शादी आहे, हज वारी ईद खां पोइ पैसा असां हिनखे ॾेई छॾींदासीं, अगरि असांखे उधारा ॾे। कुराड़ो ॾाढो पंहिंजी नुंहं ते तपियो। उन चयो त असां वटि हराम जा पैसा कोन्हनि जो असां वरितऊं ईअं विरहाईंदा। जंहिं तरीक़े सां मां माण्हुनि खे ॾींदो आहियां, जे अगरि मौलवी साहब खे खपनि त ईअं अची मूंखां पैसा वठी वञनि। हिन जो किसो इहो हलंदो रहियो। 40 साल इन कुराड़े इहो सूद जो कमु कयो। आख़िर हिकिड़े ॾींहुं बीमार थी पियो। बीमार थियण खां पोइ हिन जी कंडीशन तमामु कमज़ोर थी वई। पुटनि खे सॾु कराई त मुंहिंजी तबियत सफ़ा ख़राबु थींदी थी वञे, हिनखे जेल में जेको आहे साहु उहो छॾाईंदो पियो वञे। पुटनि खे घुराए ॿुधाई त जिते मुंहिंजी खट पवंदी आहे कमरे में, चइनी पावनि जे हेठां 3 फुट खॾु खोटिरियो त उन में तव्हांखे हिकर जो मटु मिलंदो ऐं उन में मां चांदी ऐं सोन जा सिक्का पूरे छॾिया। पुटनि देरी न कई, वञी जो कमरे में या खॾ खणनि त 4 मट चइनी पावनि जे हेठां निकिता। पुटनि वञी इन शइ खे वञी हिकिड़ी जॻह ते संभाले रखियो। हाणे जॾहिं बि पीउ हिननि खे इशारो करे पाण ॾे सॾु करे त पुट 4 ई भॼंदा अचनि, नुंहरियूं भॼंदियूं अचनि, पोटा भॼंदा अचनि। हाणे कुराड़े जी कंडीशन अहिड़ी थींदी वई जेको खट खां उथी बि न पियो सघे ऐं कुझु ॻाल्हाए बि न पियो सघे। उहो सिर्फ़ु इशारनि ते कमु कंदो हो।
हाणे जंहिं तरफ़ अखियुनि सां ॾिसंदो हुयो त ॿियो पुट हुनखे गौर सां ॾिसी चवंदो अबे जो इशारो हाणे फिलाणे हिन वाशरूम जे तरफ़ हाणे हिन वाशरूम खे ड्राहनि जो वाशरूम खे, त उतां बि हिकिड़ो को मट निकिरी पए। बहरहाल हिन जी काफ़ी सारी मिल्कियत हिननि जी गॾु थी वई। काफ़ी ॾींहंनि खां पोइ इहो कुराड़ो तड़पी तड़पी कुराड़ो फोत थी वियो। हुनजो तदफीन करे आया त हाणे पुट जेके आहिनि त पंहिंजी मिल्कियत जे विरहाइण जे चकर में पइजी विया। ॿिए ॾींहं ते क़ब्रस्तान खां को माण्हू किरास थियो, उतां उन्हनि अची ॿुधायो त कुराड़े जी क़बर खोटियल आहे, उन मां काफ़ी सारा नांग मुंहुं कढियूं बीठा आहिनि। इहा ॻाल्हि इलाइक़े में जीअं न झंग खे बाहि लॻे थी वकोड़जी वञे, ईअं ॻाल्हि हिननि जी हुली वई। ॻाल्हि हुली वई, आख़िर माण्हू विया सिधो ॾिसण, उहो वञी उते ॾिसी आया। पुटनि खे इन शइ जी का बि परवाह कोन हुई। पुट क़ब्रस्तान ते न विया त माना असां वञी क़ब्रस्तान खे बंदि करे अचूं या ॾिसी अचूं या उन जे लाइ के ख़ैर ख़ैरातूं कयूं या जेके बुक ते लिखियल आहिनि त असां उन्हनि खे माफ़ु कयूं। काफ़ी माण्हुनि तौबा कई। माण्हुनि सोचियो त हीउ हिकिड़ो हराम हिन कमायो पंहिंजे पुट लाइ, अॼु उहे पुट क़ब्रस्तान ते वञण लाइ तयारु न आहिनि, त अहिड़ी मिल्कियत कहिड़े कम जी। दोस्तो, हिन सॼो वीडियो में जेको बि किसो थियो आहे उहो सॼो सूदखोर जो थियो आहे। त जेके नांग निकिता क़ब्रस्तान में, हिकु ॾींहुं दफ़न थियो, ॿिए ॾींहुं नांग निकिता, त इहो हिकिड़ो अलाह जो अज़ाब आहे उन व्याजी जे लाइ जेको व्याजखोर आहे। ऐं अलाह पाक उनखे ता क़यामत ताईं इन नांगनि सां ॾगराईंदो रहंदो। ऐं ज़माने ॾिठो त उन जे पुटनि खे जेका मिल्कियत मिली, उन्हनि मां को बि पुट उन जे क़ब्रस्तान ते न वियो, ॾिनल व्याज मां कंहिंखे को माफ़ बि न कयो। उन्हनि जी लालच बि वधी वई। हिन जे करे त ज़माने जो हिकिड़ो अहिड़ो दस्तूर थी वियो आहे त जेको पाण पोखींदो उहो ई लुणंदो। हिन माण्हूअ सिर्फ़ु पंहिंजे लाइ पैसा पोखिया, उनखे पैसा मिलिया, पर पैसा उहे कम बि उनखे न आया, ऐं उहे औलाद बि उनखे कमु कोन आयो। इंसान खे पाण खे मुंहुं ॾियणो आहे अलाह वटि। हर हिसाब किताब जो इंसान जेको कंदो उहो पाण मुंहुं ॾींदो। औलाद सिर्फ़ु क़ब्रस्तान ताईं गॾु हलंदो, अंदरि उन सां जेको बि थींदो उहो उनजा पंहिंजा अमाल आहिनि। सो कोशिशि कयो त पंहिंजा अमाल सिधा कयो। जेको कुझु बि आहे हिन धरती ते माण्हुनि सां अमुन क़ाइमु कयो। अगरि तव्हां कंहिंखे उधार ॾेई सघो था त भले उधार ॾियो। व्याज हिकु अहिड़ो मर्ज़ु आहे जेको मर्ज़ु तव्हांखे हिन ज़िंदगी में बि लॻल हूंदो ऐं तव्हांखे क़बर में बि उहो मर्ज़ु न छॾींदो। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। अल्लाह ने कबा।